अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जीअं त पूरे सिंध खे तमामु दोस्तनि खे ख़बर आहे त असांजे सिंध में हर साल हिकिड़ो मेलो लॻंदो आहे। उन मेले खे गादी शाह जो मेलो सॾियो वेंदो आहे। इन गादी शाह जे मेले में खोड़ सारो ख़ुराफ़ात आहिनि, जंहिंमें शिरक थी पियो, बिदत थी पियो, कुफ़र थी पियो, क़बरनि जी पूॼा थी वई, क़बरनि जो तवाफ़ थी पियो। उन खां अलावा हिकिड़ी ॿी ख़ुराफ़ात जेका क़बरनि जी बेहुरमती थिए थी इन मेले जे दौरान। इन क़बरनि जी बेहुरमती जे लाइ माशाअल्लाह सुजाग सिंध तहरीक आवाज़ उथारियो आहे, बल्कि कोर्ट में पटिशन दाख़िल की आहे। असां इन सुजाग सिंध तहरीक जे आवाज़ सां गॾु आहियूं ऐं उन खां अलावा असां मुतालबो कयूं था SSP खां, DSP खां, महकमा औक़ाफ़ खां इन पटिशन जी सही इंक्वायरी करे ऐं इन क़बर जी बेहुरमती खां क़बरनि खे बचायो वञे ऐं इन ते अमल कयो वञे। असां सुजाग सिंध तहरीक जे इन आवाज़ सां गॾु आहियूं। सुजाग सिंध तहरीक ज़िंदाबाद।